हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह पाण दीन ऐं सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इमाम हुआ। रिवायत आहे त हिकु ॾींहुं संदन साहिबज़ादो पुटु हदीस शरीफ़ माना बयानु करे रहियो हो, याने आदम अलैहिस्सलाम जी मिटी खे अल्लाह ताला पंहिंजे हथनि सां ॻोयो। अहिड़ी तरह बयानु करण वक़्तु संदन फ़र्ज़ंद हथनि सां इशारो बि कंदो थिए रहियो। पाण पंहिंजे फ़र्ज़ंद खे फ़रमायाऊं, तूं जॾहिं अल्लाह ताला जे हथनि जो ज़िक्र करीं त पंहिंजे हथनि सां इशारो न कंदो कर। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह खे केतिरनि ई बुज़ुर्गनि ऐं मशाइखनि जहिड़ोक हज़रत ज़िन्नुन मिस्री रहमतुल्लाह अलैह, बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह, श्री सक्ती रहमतुल्लाह अलैह ऐं मारूफ़ खुरकी रहमतुल्लाह अलैह जहिड़नि पाकीज़ा हस्तनि सां मुलाक़ात जो शरफ़ हासिलु थियो हो। बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त जेके फ़ज़ीलतूं इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह में आहिनि उहे मूं में कोन आहिनि। हिकु त हू पंहिंजे ॿारनि बचनि लाइ हिलाल रिज़्क़ घुरे थो, पर मां फ़क़ति पंहिंजे लाइ हिलाल घुरंदो आहियां। रिवायत आहे त पाण बगदाद में रहंदा हुआ, लेकिन बगदाद जी मानी न खाईंदा हुआ। पाण मौसल खां अटो घुराईंदा हुआ ऐं उन अटे जी मानी पचराए खाईंदा हुआ। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन जो फ़र्ज़ंद सालेह बिन अहमद हिकु साल असफ़हान जो काज़ी थी रहियो हो। पाण बेहद ई मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुआ। राति ऐं ॾींहं में फ़क़ति 2 घड़ियूं निंड कंदा हुआ। पंहिंजे घर जे भर सां इबादत खानो ठाहिरायो हुआऊं ऐं ॾींहुं राति उन में रहंदा हुआ, उन ख़्याल सां मतां कंहिं शख़्स जो कमु पवे ऐं दरवाज़ो बंदि ॾिसी हलियो वञे। बेहद ई ख़ुदा तर्स इंसान हुआ। हिकु ॾींहं जो ज़िक्र आहे त इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह जन जी मानी पची रही हुई त हिकु ख़ादिम संदन फ़र्ज़ंद सालेह खां ख़मीरो वठी उन अटे सां गॾे छॾियो। जॾहिं मानी अॻियां आंदी वई त पाण पुछऊं, हिन मानी मां मूंखे लुत्फ़ नथो अचे, आख़िर छा ॻाल्हि आहे? ख़ादिम चयो, साईं, हिन में जेको ख़मीरो गॾियो अथमि उहो अव्हां जे फ़र्ज़ंद खां आंदो हुयुमि। उहो ॿुधी पाण फ़रमायूं, हिकु साल असफ़हान जो काज़ी थी रहियो आहे, हिन जी मानी मुंहिंजी निड़ी जे क़ाबिल न आहे। ख़ादिमनि पुछो, हिन मानी खे छा कजे? पाण फ़रमायूं, हिन खे रखी छॾियो। जॾहिं को बि साइल अचे त उनखे चइजो त हिन मानी में ख़मीरो सालेह जो आहे ऐं अटो अहमद जो आहे। जेकॾहिं तूं पसंदि करीं थो त वठि, मगर इहा मानी 40 ॾींहंनि ताईं रखी रही, को बि साइल न आयो। मानी बदबूदार थी वई। ख़ादिमनि उन मानी खे दरिया दजला में उछलाए छॾियो। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जन जी तक़वा जी इहा हद हुई जो जॾहिं मालूम थियनि त मानी खे दरिया में फिटो कयो वियो आहे त उन ॾींहं खां वठी दजला जी मच्छी खाइण छॾे ॾिनऊं। फ़रमायूं, उन मानी खे ज़रूरु दरिया जे मच्छियुनि ई खाधो हूंदो। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था त मूं अल्लाह ताला खां दुआ घुरी त पंहिंजे ख़ौफ़ जा दरवाज़ा खोले छॾ, ऐं हालत इहा अची थी जो मूंखे डपु थियणु लॻो त किथे मुंहिंजो अकुलु न बर्बाद थी वञे। पाण फ़रमाइनि था त मां दुआ कई ऐं चयो, इलाही मुंहिंजो कुर्ब कहिड़ी शइ ज़रिए हासिलु करणु बहितरु आहे? फ़रमायो वियो, मुंहिंजे कलाम सां याने क़ुर शरीफ़ सां माण्हुनि। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह पुछियो, इख़लास छा आहे? फ़रमायाऊं, आमाल जे आफ़तनि खां छुटकारो हासिलु कयो। माण्हुनि दरियाफ़्त कयो त तवक्कल छा आहे? फ़रमायाऊं, अल्लाह ताला ते मुकमिल तौर सां भरोसो रखणु। माण्हुनि खां सवाल कयो, रज़ा छा आहे? फ़रमायाऊं, पंहिंजी समूरी कारोबार खे अल्लाह ताला जे हवाले करे छॾणु। माण्हुनि पुछियो, मुहबत छा आहे? पाण जवाब में फ़रमायाऊं, उहो बशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह खां पुछणु घुरिजे, जेसीं ताईं उहो जीअरो आहे मां उनजो जवाबु न ॾींदुसि। माण्हुनि पुछियो, उन्हनि सूफ़ियुनि जे मुतलिक़ छा था फ़रमायो जेके बेइल्म आहिनि ऐं तवक्कल कयो मस्जिदनि में वेठा आहिनि? पाण फ़रमायाऊं, उहा तव्हांजी ग़लती आहे जो उन्हनि खे बेइल्म था चओ, उन्हनि खे इल्मु ई उते विहारियो आहे। माण्हुनि चयो, उन्हनि जी नियत फ़क़ति मानी ॻभे लाइ आहे। पाण फ़रमायाऊं, उन्हनि खां वधीक सॼी दुनिया में ॿी का बि टोली नथो ॾिसां जंहिंजी नियत दुनिया में हिकु मानी तरफ़ न हुजे। हिन खां अॻु ज़िक्र करे आया आहियूं त जॾहिं क़ुर मख़लूक़ जे मसइले ते इमाम साहब खे सख़्तु तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं हुयूं ऐं उन्हनि तकलीफ़नि ऐं ज़ख़्मनि सबबि संदन मौत थियो, उन लिहाज़ खां इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खे शहीद दर्जे में शुमारु कयो वञे थो।
जॾहिं हालत गणती जोगी थी पयनि तॾहिं पाण कुझु कीन थे फरमायूं। संदन फर्ज़ंद पुछो, बाबा साईं तबियत कीअं अथव? पाण फरमायूं, हाणे खतरो थो नज़र अचे। जवाब जे जाइ न आहे, बसि दुआ कंदा रहो, छाकाणि त जेके माण्हू साॼे ऐं खाॿे वेठा आहिनि उन्हनि में शैतान बि आहिनि जो मुंहिंजे अॻियां पंहिंजे मथे में खाक विझी रहियो आहे ऐं चवे थो, ए अहमद तूं मूंखां पंहिंजी जान सलामत खणी वएं, लेकिन मां चवांसि थो अञा बि खतरो आहे। जॾहिं पाण वफ़ात करे विया ऐं संदन जनाज़ो खयो वियो त वलरनि जा वलर पखी आया ऐं विया थे ऐं इमाम साहब जे जनाज़े सां पर हणंदा थे रहिया। इहो हाल ॾिसी 2000 यहूदी मुस्लमान थिया। इमाम साहब जन जी वफ़ात ते चइनि क़ौमनि खे ॾुख पहुतो, पखियुनि, यहूदियुनि, तरसा क़ौम ऐं मुस्लमाननि खे। हिकु रिवायत मुताबिक़ संदन जनाज़े में 40 लख माण्हुनि शिरकत कई। मोहम्मद बिन खरीमा फरमाइनि था त मूं इमाम साहब रहमतुल्लाह अलैह खे ख्वाब में ॾिठो त पाण मंडकाए पिया हलिया। मूं पुछियो, अवां मंडकाए छो था हलो? पाण फरमायूं, दारुल सलाम में वञी रहियो आहियां। वरी पुछियो वियो, अल्लाह ताला अवां सां कहिड़ो सलूक कयो? पाण फरमायूं, अल्लाह ताला मूंखे बख़्शे छॾियो, सर ते ताज रखियाईं ऐं पेरनि में जूता पाराया विया। उनखां पोइ फरमायो वियो त ए अहमद, इहो सलूक तोसां इन करे कयो वियो आहे जो तो क़ुर पाक खे मखलूक न चयो। पोइ मूंखे फरमायो वियो त उन्हनि दुआउनि खे पढ़ जेके तोखे सुफ़ियान सोरी रहमतुल्लाह अलैह खां पहुतियूं हुयूं। पोइ मां उन्हनि खे पढ़ियो। उहे ही आहिनि, अल्लाह ताला हर शइ तुंहिंजी कुदरत ऐं कब्ज़े में आहे ऐं तूं हर शइ जे मथां क़ाबिज़ आहीं। मूंखे अता कर ऐं उहो न पुछा कर त तूं छा घुरीं थो। तंहिंखां पोइ अल्लाह ताला फरमायो त ए अहमद, ही जन्नत आहे ऐं उन में दाख़िल थी। ऐं मां उन में दाख़िल थियसि।